क़ुरान पाक जी फ़ज़ीलत ऐं फ़ाइदा। इंसान खे कहिड़ी ताक़त आहे जो क़ुरान पाक जी फ़ज़ीलत ऐं फ़ाइदा बयानु करे सघे। मुसलमाननि जी ॼाण लाइ मुख़्तसिर ॻाल्हियूं फ़ज़ीलत ऐं फ़ाइदा बयानु कजनि था। ॻाल्हि करण जी अज़मत ॻाल्हाइण वारे जी अज़मत सां हूंदी आहे। हिकु ॻाल्हि कंहिं फ़क़ीर खां निकिरंदी त उन ॻाल्हि ते को बि ध्यानु न ॾींदो। हिकु ॻाल्हि कंहिं हाकिम बादशाह खां निकिरंदी त अख़बारूं मीडिया सभ जो मर्कज़ थी वेंदी। मतिलबु त ॻाल्हि या कलाम जी अज़मत ॻाल्हाइण वारे जी अज़मत सां हूंदी आहे। हाणे अंदाज़ो लॻायो क़ुरान पाक केॾो न अज़मत वारो कलाम पाक आहे। हिन जो मिसाल को ॿियो थी नथो सघे, छो जो ही ख़ालिक़ अकबर अल्लाह जो कलाम आहे। मिसाल आहे कलामुल मलिक, मलिकुल कलाम, यानी बादशाह जो कलाम, कलामनि जो बादशाह। हिन कलाम रबानी में सभु इल्म, सभु हिकमतूं मौजूदु आहिनि, जंहिं मां हर शख़्स पंहिंजी लियाक़त मुताबिक़ हासिलु करे सघे थो। तफ़सीर बि जंहिंजो जेतिरो अक़ुलु, जेतिरी क़ाबिलियत, अहिड़ो तफ़सीर में तफ़सील, सम्झ ऐं सम्झाणी हूंदी। क़ुरान पाक में सभु कुझु आहे, सम्झण वारे जी सम्झ जेतिरो कमु करे। मिसाल, पाणी वारे जहाज़ में मुसाफ़िर हूंदा आहिनि ऐं जहाज़ हलाइण वारो पायलट बि हूंदो आहे। जेकॾहिं मुसाफ़िरनि खां समुंड जो हाल अहिवालु पुछिबो त उहे सिर्फ़ु मथी सतह पाणी जो हवालु ॾींदा, पर जे वरी इहो ई हवालु पायलट खां पुछिबो त समुंड जो अंदरूनी बैरूनी सभु कुझु ॿुधाईंदो। हिन जाइ ते पहाड़ हुआ, हिन हिसे में पाणी हेतिरा किलोमीटर हेठि गहरो हो। क़ुरान करीम बि अहिड़ी तरह असां पढ़ूं था। इमाम आज़म अबू हनीफ़ा रज़ियल्लाह ताला अन्हु बि पढ़ंदो हो, सहाबा कराम बि पढ़ंदा हुआ, सोणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि पढ़ंदो हो। क़ुरान त हिकु आहे, पर पढ़ण वारनि जे ज़हन ऐं अक़ुल जी पहुच अलॻि अलॻि आहे। असांजी नज़र फ़क़्ति ज़ाहिरी लफ़्ज़नि ते मुश्किल सां पवंदी आहे। बेहकी शरीफ़ में आहे त हज़रत उमर रज़ियल्लाह ताला न हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां 12 सालनि जे अरसे में सूरह बक़रा पढ़ी। हाणे ॿुधायो त पढ़ण वारो फारूक़ आज़म हुजे ऐं पढ़ाइण वारो साहिब क़ुरान हुजे, 12 साल जे अरसे में आका छा छा न अता कयो हूंदो। थोरो गौर कजे, सूरह रहमान में अर रहमान अल्लमल क़ुरान, तर्जुमो, रहमान पंहिंजे महबूब खे क़ुरान सेखारियो। हज़रत जिब्राइल त सिर्फ़ु खणी अचण वारो आहे। गौर कयो, सोचो, सेखारण वारो रहमान, सिखण वारो सैयदुल इंसो जान जिन, ऐं छा सेखारियो क़ुरान का ख़बर न रब, छा छा न सेखारियो, छा छा न ॾिनो हूंदो असांजे आका महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा छा न हासिलु कयो हूंदो, छा छा न वरितो हूंदो। तफ़सीर रूहुल बयान में आहे त हिकु दफ़ो हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम क़ुरान जी आयत अलिफ लाम मीम खणी आयो। अर्ज़ु कयईं अलिफ, हुज़ूर अलैहिस्सलाम फ़रमायो मां सम्झो ॼाणियो। अर्ज़ु कयईं लाम, फ़रमाईं यकीन कयूं। अर्ज़ु कयईं मीम, त फ़रमाईं उन जो करम आहे। जिब्राइल अमीन चवणु लॻो आका अवां छा ॼाणियो, छा सम्झो, मूं कुझु न सम्झो। फ़रमाईं ही मुंहिंजे ऐं रब जे विच में राज़ आहे। मियाँ ख़ालिक़ और महबूब रमज़े सस्त, करामन कातिबिन राहम ख़बर नेस्त। अर्ज़ु इहो आहे त कोई वॾे में वॾो आलिम या को बि वॾो ॼाण रखंदड़ होशियार इहो न सम्झे त क़ुरान पाक खे मूं सम्झो। क़ुरान पाक उहो समुंड आहे जंहिंखे को बि किनारो न आहे, जंहिंखे जेतिरो थांव हूंदो ओतिरो पाणी खणंदो। कोई ईअं न सम्झे त मुंहिंजे थांव में समुंड अची वियो। क़ुरान करीम हक़ ताला जी अज़मत जो मज़हर आहे। जीअं रब जी अज़मत जी का इंतिहा कोन आहे, तीअं क़ुरान जे अज़मत जी बि का इंतिहा नाहे। तमामु अंबिया कराम जा मौजज़ा किसा बणिजी रहिजी विया, पर हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मौजज़ा क़यामत ताईं हूंदा रहंदा ऐं आहिनि, ऐं सभु ॾिसनि था।